अनबन हिकु वॾी ख़राब पापी आत्मा आहे, तव्हांखे दुखी कंदी। उहो पैदा कंदी आहे कलह, बहस, गुस्से सां भरियल असहमत, गुस्से सां आताणी भावना। उहो तव्हांखे उहो करे सघंदी आहे जेको तव्हांजो माहौल आहे उहो किनो करे छॾींदी आहे तव्हांजे रूम जो। अनबन हिकु ख़राब आदत आहे, शादी बर्बाद कंदी आहे, धंधो बर्बाद कंदी आहे, गिरजे खे बर्बाद कंदी आहे। तव्हां हिकु पादरी आहियो ऐं भरोसेमंद तव्हांखे इहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि। जंहिंमहिल तव्हांखे ख़बर पए त तव्हां सां गॾु माण्हू इहो घटिया व्यवहार थो करे, गिरजे में वञी करे तूं ॻोल्हियो थो, उन सां जलन न कयो, क्रोधित न थियो, ॻाल्हियूं न कयो। तव्हांखे लॻे थो मां इहो न क़दम खणंदमि मुंहिंजे अंदरि। मां तव्हांखे ॿुधायां थी, जंहिंमहिल असां घुमंदा रहंदा आहियूं ऐं असांखे महसूसु थींदो आहे त असांखे कहिड़ी आवश्यकता आहे, असां उहो कंदा आहियूं। पर असांजी समस्या इहा हूंदी आहे, असां हुनखे महसूसु न कंदा आहियूं। प्रभु चाहींदो आहे त असां हुनखे ॾिसूं ऐं अॻियां वधूं पंहिंजे पाण सां, ऐं जेकी बुरी ॻाल्हि आहे हुनखे हटाए छॾियूं हमेशह जे लाइ। जेको तूं चाहींदो आहीं पर पाईंदो न आहीं, हिन करे बुरी चाह सां घुरे थो तूं उहो जेको तुंहिंजो मक़सदु आहे, मौज मस्ती आहे, ऐं तूं चए थो पंहिंजे मक़सद लाइ तुंहिंजो ख़ुदगर्ज़ मक़सदु हूंदो आहे। परमेश्वर असल में सच में तव्हांखे उहो ॾियणु चाहींदो आहे जेको तव्हांखे खपे, उहा शइ, पर उहो तव्हांखे हाणे कोन था ॾेई सघनि, छो त हाणे तव्हांजी ग़लति मक़सदु आहे हिन में। प्रभु यदि तव्हांखे 1 करोड़पति ठाहे छॾे, सचपच मां वधी दानी ठहंदसि, पर अगरि तूं इहो 5 रुपया नथा ॾेई सघे त मां तव्हांखे सचपच ॿुधायां थी कि प्रभु मूंखे इहो करण लाइ सॾु कयो आहे जेको मां चवां थी तव्हांखे, ऐं उन्हनि सॾु कयो मुंहिंजे लाइ इहो सुभाउ करण लाइ। मुंहिंजे जीवन में अहिड़ा कई साल हुया, मुंहिंजी पंहिंजी सेवादारी जी तरक़ी चाहींदी हुयमि ऐं फ़ैसिलो सही न हुयो। मां बसि माण्हुनि खे चवंदी हुयमि मदद कयो, उहो न कंदा। उनजो वॾो करणु हुयो ऐं मां पंहिंजे बारे में महसूसु थियो कि मां छा थी कयां। मुंहिंजो नंढपण में शोषण थियो हुयो, मां सां जाम जीवन में कुझु भरियलु हुयो, ऐं उहे ॻाल्हियूं जेके मुंहिंजे अंदरि हुयूं मूंखे तंग कंदियूं हुयूं। मुंहिंजे जीवन में अहिड़ी कुझु ॻाल्हियूं ॻोल्हणु शुरू करे छॾी जेको मूंखे ख़ासि महसूसु थिए। हिन करे तव्हांखे शायदि इहो पुछणु खपे, तव्हांजे लाइ इहो ज़रूरी छो आहे मंच? तव्हांजे लाइ इहो ज़रूरी ख़ासि आहे जेको तव्हांजो नालो लिखियलु हुजे दर ते कम जे? तव्हां लाइ एतिरो ज़रूरी छो आहे जेको तव्हांखे शामिलु थियणो पए, ख़ासि करे सामाजिक दल जे उनजो हिसो ठहणो पए जेके तव्हांखे नथा चाहिनि, ऐं तव्हां उन जे लाइ एतिरो ज़रूरी छो आहे? उहे माण्हू जेके तव्हांखे ख़ासि सम्झंदा आहिनि, असांखे पंहिंजे पाण खां इहो पुछणु खपे। तव्हां पुछो पाण खां इहो, प्रभु खे इहो सम्झणो आहे ऐं पुठियां छा मक़सदु आहे तव्हांखे सम्झणो आहे। ऐं सच थी चवां तव्हांखे दिलि सां इहो कि जेको कारण हूंदो आहे, जेको करण में मां दिलि सां मदद कंदी आहियां माण्हुनि जी, मां चाहींदी आहियां कि माण्हुनि खे मदद मिले। मां पंहिंजी लुॾण वारी कुर्सी ते 3-4 साल पहिरीं वेठी हुजां ऐं मुंहिंजे घर में मां पंहिंजे नाते पोते खे खेॾायां। जॾहिं लालची माण्हू ईर्ष्यालु थी वेंदो आहे, उन अक्सर इहा अकाड़ थींदी आहे कि उन वटि जेको बि आहे उहो खपे, उनखे उनजो बदनाम करणो पवंदो आहे, उहो बदनाम थींदो आहे माण्हुनि जे अॻितां ऐं उहो हिमत हटाए छॾींदो आहे। तव्हां मां केतिरनि जे जीवन में इहो तव्हां सां जलन थींदी आहे? तव्हांखे उहो सभु शयूं नथी चाहियां, मां हथ मथे ॾिसण थी चाहियां। ठीकु आहे, इहो सुठो न आहे, परमेश्वर तव्हांखे हिते घुरायो आहे। जॾहिं मां बिल्कुलु इन विषय ते सेखारींदी आहियां जंहिंजी तव्हांखे ज़रूरत आहे, ॾिसो तव्हांखे इहा ज़रूरत आहे ऐं तव्हां उन जे लाइ मिलिया आहियो हिते अची करे, तव्हांखे अवस्था में पहुचणो आहे, तव्हां आहियो, तव्हां गॾु आहियो। मरकज़ 11:22 में यीशु प्रभु हुनखे जवाबु ॾिनो, प्रभु ते हमेशह विश्वास रखो, तॾहिं बि जॾहिं उहो तव्हांखे न मिले जेको तव्हांखे खपे, प्रभु ते विश्वास रखो।
मां तव्हांखे सच ॿुधाइण चाहियां थी, उन पहाड़ ते बीठो ऐं उनखे चई समुंड में किरी पओ ऐं उहो हिकु सेकेंड में सोचणु लॻो कि मां छा कयां, ऐं पोइ ख़बर पई उन जे लाइ उहो थींदो। केतिरनि इहो ध्यानु ॾिजो, केतिरनि में इहो न लिखण लाइ सुभाणे छा थींदो उहो वक़्तु तंग कंदो। विच जो वक़्तु असांखे तंग कंदो आहे। शुरूआत में ईअं कोन थींदो आहे, सभु कुझु शुरूआत में सभु कुझु सुठो लॻंदो आहे ऐं परमेश्वर जी स्तुति थिए। हू मूंखे उत्साह थींदो आहे, असांखे कुझु चमत्कार थींदो ऐं आख़िर ताईं ॾिठल असां रहंदा आहियूं। तॾहिं उत्साह में इहो थींदो आहे, असां आख़िरकार इहो सोचींदा आहियूं तव्हांजे मथां जेको थिए थो, ऐं असां लगातार इहो कंदा रहंदा आहियूं, भरोसो कंदा आहियूं ऐं ॾिसंदा आहियूं त असां छा घुरियो आहे ऐं असांखे छा मिलियो आहे। इन हफ़्ते में अची करे तव्हांखे इहो ई सिखणो आहे। 20 सालनि ताईं, 10 साल हुजनि, मां न भॼंदसि हितां। मूंखे कुझु पसंदि न आहे, पर मां हितां न भॼंदसि, कुझु बि थी वञे। मां तव्हांखे हिते जाम सारी ॻाल्हियूं ॿुधायां थी जेको प्रभु असांजे लाइ करे थो, ऐं इन करे असां इन जे साम्हूं बीठा आहियूं मज़बूत थी करे, छाकाणि त उहो असां सां गॾु आहे। प्रभु चाहे थो करिणो आहे, असां उहो करे सघंदासीं। प्रभु अगरि असांखे 25 साल इहो सभु करायो आहे, हाणे वचन 24, इन करे तव्हांखे चवंदी आहियां जेको तव्हां चओ था, प्रार्थना करे घुरियो ऐं विश्वास रखो, जेको तव्हांखे खपे उहो तव्हांखे मिलंदो। प्रभु समय जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो, उहो तव्हांखे लिखियलु आहे बाइबल में। छो तव्हांखे ख़बर आहे त गुस्से में उहे ॻाल्हियूं बिगड़जी वेंदियूं आहिनि, अड़चन ईंदियूं आहिनि तव्हांजे साम्हूं, ऐं तव्हां समय अचण ताईं इहो छा आहे सभु सही वक़्तु कॾहिं ईंदो आहे, प्रभु तव्हांखे ख़बर आहे ऐं उहो तयारु आहे। सही वक़्तु आहे ऐं तेसि ताईं असांखे हिकु कमु करिणो आहे, प्रभु ते भरोसो कयूं, ॿियनि असांखे आसीस थींदियूं कुझु वक़्त ते। हाणे जॾहिं तव्हां प्रतीक्षा कयो था, तव्हां सभु प्रतीक्षा कयो था, प्रतीक्षा जीवन जो वॾो हिसो हूंदो आहे ऐं तव्हांखे ख़बर पवंदी आहे तव्हांखे छा प्राप्त थियो आहे इन सां, ऐं भरोसो कयो तव्हांखे मिलंदो। असांखे ईअं ई वधायो वियो आहे। हरदम किथे पहुचणु चाहींदा आहियूं ऐं असांजो मक़सदु हूंदो आहे हिन जे साम्हूं। त हुननि चयो, असल में मां वरी 24 पढ़णु चाहींदी आहियां, इन करे तव्हांखे चवां थी त तव्हांखे कुझु प्रार्थना करणु घुर्जे ऐं प्राप्ति करणु घुर्जे उन उते, ऐं सभु मिली वेंदो तव्हांखे आत्मा जे रूप में। तव्हांजे लाइ थी वेंदी उहा ॻाल्हि जेकी दौरान तव्हांखे मिली आहे, ऐं तव्हां अपेक्षा कंदा उन शइ जी जेकी तव्हां प्रार्थना करे चओ था, ऐं मन में कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी तरफ़ां कुझु विरोध न कयो। ओ ओ ओ ओ ॿुधायो, अॼु संसार मां केतिरा क्रोधित मसीहा आहिनि। केतिरा माण्हू गिरजे में वञी करे गिरजे मां कुझु माण्हुनि सां जलन कंदा आहिनि, ॿियनि खे अकाल आहे उन जी गिला कंदा आहिनि, तॾहिं उनखे प्रतीक्षा करणी पवंदी आहे। तव्हांखे उहा मिलंदी, पर तव्हांखे उहो मिलण जो वक़्तु थोरो परे थी भविष्य में सुरकी वियो आहे। मां हिन हफ़्ते तव्हांखे सेखारण जी कोशिशि थी कयां, शायदि तव्हां जीवन में अनबन न ठाहियो ऐं अॻियां वधो, आसीस मिलंदव तव्हांखे। जॾहिं तव्हां चाहींदव इहा ॻाल्हियूं, तव्हांखे विश्वास थींदो परमेश्वर तव्हांजे लाइ सभु सुठो कयो आहे, तव्हांखे आसीस ज़रूरु मिलंदी। तव्हांखे कुझु उहो सोचणो आहे, उहो करिणो आहे। तव्हां कुझु बि न सोचियो, ख़ाली वीचार कयो सुठी कामनाउनि जो। प्रभु तव्हां सां गॾु आहे। आमीन। मिसाल जे लाइ, मां ॿियनि माण्हुनि खे पंहिंजे लाइ ख़राबु ॻाल्हियूं करणु चवंदी आहियां, पर जॾहिं उहे मुंहिंजे बारे में ख़राबु ॻाल्हियूं करनि, मां हिकु हुन जे लाइ प्रार्थना करे सघंदी आहियां। हिन करे मां अगरि कयां थी उहो, प्रभु उन जे हिसो कंदो जेको आहे उन सां पुॼणु, उहो कंदा। तव्हां उहो कयो जेको तव्हां करे था सघो, प्रभु उहो ई कंदो जेको तव्हां नथा करे सघो। असां पंहिंजी परेशानियूं हर नथा करे सघूं, प्रभु करे थो सघे। मां जॾहिं पहिरें सुबुह जाॻंदी हुयसि, मूंखे ॾाढो सूरु थींदो हुयो।
मूंखे डॉक्टर वटि वठी विया दंदनि जे, उन चई तुंहिंजे दंदनि में मथां मड़ाव भरियल आहे ऐं उन्हनि चयो इन जो इलाजु करणो पवंदो ऐं तव्हांखे दंद पहिरीं खां कैप लॻाइणी पवंदी ऐं तव्हां उन खां दंद सां गॾु ब्रिज जोड़नी पवंदी। जाम तकलीफ़ थींदी, इहो आसान न आहे। ॾिसो, मां मंच ते नथी अची सघां, मां पंहिंजो मुंहुं बसि एतिरो बि नथी खोले सघां ऐं पोइ तव्हांखे प्रभु चयो पंहिंजो वात खोल, मां हुनखे भरे छॾींदसि। पोइ मूंखे सम्झ में आयो इन में कुझु फ़ाइदो आहे। पहिरियों इहो मुंहिंजो वज़न घटि कंदो, छाकाणि त मां वधीक खाईंदी हुयसि। ज़ाइफ़नि खे इहो वधीक वणंदो आहे। ख़बर अथव, देवे ऐं मां जवानी में विढ़ंदा हुयसि त मुंहिंजो 4-5 पाउंड घटिजी वेंदो हुयो वज़न ऐं मां जाम गुस्से में ईंदी हुयसि। पर तव्हां ॼाणींदा आहियो मां छो थी करे सघां इहो सभु? मूंखे सच में ख़बर न आहे कि मां ईअं कीअं थी करे सघां, पर मां इहो पक ॼाणींदी आहियां अगरि प्रभु मूंखे चए थो इहो करण लाइ मां कंदसि, त इन जे लाइ मां चाहियां थी घणेई माण्हू इहो कुझु बि न कंदा आहिनि, छो त उहो तॾहिं बि न कंदा आहिनि छाकाणि त उनखे अॼु माण्हू हिन हफ़्ते हिते सबक़ मिलंदो, मूंखे ख़बर आहे। उन्हनि खे हिकु ॻाल्हि सां सीख मिलंदी जेको मां तव्हांखे सेखारियां थी, ऐं मां पुठियां न हटंदसि, न हिमत हारींदसि। तॾहिं बि असां कुझु शयूं कंदा। प्रभु मूंखे हिते मोकिलियो आहे अंदरि वञी करे, उन भीतर में तव्हांखे सिखणो आहे कि आराधना जो जेको अंदरि हूंदो आहे उहो असांजो धर्म खपंदो आहे। उहो धार्मिक दल जी इमारत जेकी असांजे अंदरि आहे उहो अंदरां असांखे ठाहिणी आहे। मां प्रभु खे चयो मां इहो कंदसि, मूंखे अंदरि वज़न घुरिजे ऐं मां तव्हांखे चाहियां थी कि मां तव्हांखे ॻोल्हियां। आमीन। इहा ॻाल्हि मां कई पंहिंजे पाण में हिकु संदेश हुया उन्हनि माण्हुनि खे जेके वॾा शोषित हुया, अधिकार वारा आहिनि, जेके उते मां हिमत न हारण वारी आहियां। अगरि तव्हां हिमत न हारींदव त प्रभु तव्हांजे जीवन में कुझु महान कंदो। हिमत हारण, असांखे हिमत हारण पवित्र आत्मा जी ताक़त घटि करे छॾींदो आहे। प्रभु जी महिमा न थींदी आहे जॾहिं असां हिमत हारींदासीं। मुंहिंजो ओतिरो ई प्यार ऐं तयारु आहे कि मां उहो सचाईअ सां पूरो कमु कंदसि। ऐं प्रभु चए थो, ऐं प्रभु अची करे मथे वेही करे चवंदो त तव्हां पंहिंजे मथां इहो छा कयो आहे, हताश छो थी करे तव्हां पंहिंजी हिमत हारी आहे ऐं तव्हां वञी करे टपो ॾींदव। कोई सम्झे थो मुंहिंजी ॻाल्हि? असांखे बसि वेही करे न रहणो आहे, काश मां वटि इहो हुजे, काश मां इहो करे सघां, मूंखे इहो खपे, मां ॾाढी ख़ुशि आहियां, गुस्से में आहियां। लालची थियणु, ख़बर अथव, तव्हां ॼाणींदा आहियो, लोभी, जलन ऐं गंभीर पाप थींदो आहे। उहो ख़बर आहे। इच्छा में तव्हां इहो कंदा आहियो। 10 अज्ञानियुनि मां हिकु आहे। परमेश्वर जी असांजे लाइ इच्छा असांजे ख़िलाफ़ आहे। इहो चाहींदा आहिनि जेके ॿियनि वटि हूंदो आहिनि ऐं असां वटि न हूंदो आहे, त तव्हां इहो ग़लति व्यवहार कंदा आहियो शइ जे लाइ। पर असांखे इन रुख सां इच्छा न करणु घुरिजे ऐं इन करे असां इहो न करे सघंदा आहियूं। कोई आपती कोन थिए, तव्हांखे आसीस मिले, मूंखे ख़ुशी थींदी। पर केतिरे बि दफ़ा तव्हां इहो कंदव, तव्हांखे प्रतीक्षा करणी पवंदी, जीवन में उहे ॻाल्हियूं मिलंदव। मां तव्हांखे अनबन करण लाइ नथी चवां, इच्छा करण लाइ नथी चवां। ईश्वर लाइ तव्हांखे इहो करणो आहे ऐं तव्हां उहो सभु करे सघंदा आहियो। प्रभु खां क्रोधित न थियो, छाकाणि त उहो तव्हांजे लाइ प्यारु कंदो आहे ऐं तव्हां उन जे लाइ प्यारु कयो। क्रोधित थींदव त तव्हांजे लाइ जाम तकलीफ़ थींदियूं। ऐं लालची न ठहो पंहिंजे पाण में। लालच माण्हू जाम संतुष्ट न थींदा आहिनि, उन्हनि वटि सभु कुझु हूंदे बि कुझु न हूंदो आहे।
ख़ुशि रहो, प्रभु जी क़ाबिलियत में ख़ुशि रहो। हीअ हिकु दिलचस्प ॻाल्हि आहे। ख़ुशि रहो, तव्हांजे अंदरि जेकी ॻाल्हि आहे उहो ख़ुशि थींदी। सभु मिलंदो तव्हांखे जेको खपे। शयुनि जे बारे में तव्हांखे ॿुधायां थी, कंहिं ॿिए शइ जे लाइ तव्हांखे जेको खपे तव्हांखे उहो मिली सघंदो अगरि तव्हां चवंदव कि तव्हांखे छा खपे प्रभु लाइ। ॾिसो पंहिंजे पाण खे ऐं अॻियां वधायो उन नज़रिए सां जेको तव्हांखे खपे। तव्हां छा आहियो मसीह में, उहो जेकी शयूं आहिनि तव्हांजे लाइ सभु कुझु मिलंदो। उहो अॻियां वधंदी, उहो शरीर में ख़ुशी थींदव। उन में नाराज़गी खां परे थी करे। बाइबल में असल में असांखे चुनौती ॾिनी आहे, संबंध ठाहींदासीं, विशेष करे असांखे क़रीबी संबंध लालची माण्हुनि सां गॾु। असल में इहा ॻाल्हि असांजी हैरानी आहे। अचो ॾिसूं था फिलिपिन 5:5 में 7 में ॾिसो जेको चए थो। फिलिपिन 5:5-7 में इहा ॻाल्हि आहे जंहिंजे करे असांखे ख़बर पए थी कि लालची माण्हू जेको आहे संपत्ति लाइ जेको फ़ाइदो ऐं वधीक लालच करे थो, असल में माण्हुनि ते उहो पूजन वारनि जे बराबरि न आहे। ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त असांखे व्यवहार चार उन सां जोड़णो पवंदो आहे। मां इहो न सोचियो हुयो। ख़बर अथव इहो छो बुरो आहे? छाकाणि त इहो दिलि जो पाप आहे। व्यवचार जेकी असांजी हूंदी आहे उहो पाप हूंदी आहे। ऐं दिलि जे अंदरां जेको पाप थींदो आहे उहो जाम अहसान न कराईंदो आहे, उहो असांखे तकलीफ़ ॾियारींदो आहे। वधीक 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 अंदरां असांखे चवंदो आहे। हीअ दिलि जी समस्या आहे। ऐं इन करे प्रभु असांखे चवंदो आहे त तव्हां इहो न कयो ऐं तव्हां उन ॻाल्हि ते पवंदा आहियो। वचन 6 तव्हांखे कोई बेकार जी ॻाल्हियुनि सां धोखो न ॾे, पापनि जे खोखला बहाना ऐं निराधार बहस करे। छो इन ते कमनि जे करे प्रभु सां क्रोध आज्ञा न मञण वारे जे मथां इहो थींदो आहे। वचन 7 में तरफ़ ध्यानु ॾियो ऐं असांखे इन जे लाइ सहभागी न ठहो। मां तव्हां खां हिकु सवाल पुछां थी, उन माण्हुनि जी चरित्र छा थींदो आहे जंहिंजी गॾु असां रहंदा आहियूं? उन्हनि माण्हुनि जा चरित्र कीअं आहिनि जंहिंसां गॾु तव्हां रहो था? कम ते जंहिंखे तव्हां पंहिंजो दोस्त मञींदा आहियो, तव्हांजे पंहिंजा। ख़बर अथव उन्हनि खे असां सभिनीनि जी ज़रूरत पवंदी आहे ऐं असां उन्हनि जी गवाही ॾींदा आहियूं। पाण खे इन दुनिया मां अलॻि नथा करे सघूं। असां दुनिया में आहियूं पर दुनिया नथा चाहियूं। पर इन जो इहो मतिलबु कोन्हे कि ॾाढा सुठा आहियूं। दुनिया में संसार लाइ जेका दुखायल आहिनि उन खां ज़रूरतमंद माण्हू आहियूं। ऐं जॾहिं असांखे ख़बर पवंदी आहे असां दफ़्तर में शायदि इहो था कयूं जंहिंजे अॻितां असां दोस्ती था कयूं। पर मां चाहियां थी तव्हां इहो कयो ऐं भरोसो रखो ऐं उन ते प्रभावित थियो ऐं ख़राबु नथा कनि। ॿिन्हिनि में वॾो अंतर आहे। अगरि मां कंहिं अहिड़े माण्हू सां गॾु आहियां, मां पंहिंजे दिलि जी रक्षा कंदी आहियां। तव्हां पंहिंजी दिलि सां स्वीकारियो, अपनायो नथा करे सघो। कोई अहिड़ो कुझु माण्हू लोभ लालची जेकी फालतू ॻाल्हियूं था कनि, तव्हांजे बारे में बदनाम था कनि, आत्मा हुजे। इन जो कारण आहे आत्मिक ज्ञान। तव्हां पुछंदव इन जो मतिलबु छा आहे? मूंखे भरोसो आहे तव्हांखे इन मां कुझु मिलंदो। तव्हां उन जे लाइ दिलि खोले उन सां रहंदव। एलाइशा एलराइया सां गॾु रहंदा हुया, उनखे उन जी आत्मा जो डबल हिसो मिलियसि। याशू मूसा जो नौकर हुयो, जॾहिं उहो मरी वियो उनखे सभु कुझु मिली वियो उनजो। जंहिंसां गॾु तव्हां वधीक रहंदा आहियो तव्हां मां घणनि जो जीवन बदिलजी वेंदो आहे। वधीक ख़ाली इन ॻाल्हि जो लेखो जोखो आहे कंहिंसां गॾु ऐं हिकु फ़ैसिलो था कयो जेको पवित्र चरित्र आहे। ऐं फ़ैसिलो कयो उन माण्हू सां गॾु जेको प्रभुअ सां प्यारु कंदो आहे ऐं उहो आहे। ॿुधायो, मूंखे ख़बर आहे कुझु माण्हू सोचींदा हूंदा कि हिन जो बहानो घुरिजे शादी तोड़ण लाइ। न 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 मुंहिंजी इहा ॻाल्हि जो मतिलबु न आहे।
पर जॉइस मां जंहिं माण्हू सां शादी कई आहे उहो शिकायतूं कंदो आहे ऐं लालची बि थी वियो आहे। तव्हां पहिरें शादी करे चुका आहियो, हाणे मूंखां छो था पुछो? जॾहिं तव्हां ॿाहिरि वञी करे दोस्त ॻोल्हींदा आहियो, मां उन्हनि मां कुझु नकारात्मक ॻाल्हियूं, आत्मदया, शिकायतूं, बदतमीज़ी, अहंकार, बुराई करण वारा, अकुल माण्हुनि खे, मां बि पहिरें उते हुयसि, हाणे मां किथे आहियां? इहा सही ॻाल्हि आहे। बिल्कुलु तव्हांखे सोचणो पवंदो आहे कि तव्हां छा था कयो। सिगरेट पीअंदी हुयसि, हाणे मां सिगरेट छॾे ॾिनी आहे ऐं न पीअंदी आहियां। घणाई दफ़ा इहो थियो आहे। शइ जो छुटकारो, तव्हांखे उन शइ सां आसे पासे मां छुटकारो खपे। तव्हांखे उहो आसीस खपे। तव्हां माण्हुनि सां प्यार करे, वचन हिक में लिखल आहे जेको तव्हांखे ॿुधायां थी, उन अनुसार असांखे वेही रहणु खपे। जिते पापी हुजे पर असां हुन सां ॻाल्हायूं, विश्वासहीन। ख़बर अथव तव्हां ॿुधंदा आहियो, उन खां हिकु ॿिनि हफ़्तनि खां पोइ तव्हांखे उहो मिली वेंदो आहे ऐं तव्हां चवंदा आहियो उहे ॻाल्हियूं सही हुयूं। तव्हां सही पिया ॿुधायो। हा हा हा, उहो माण्हू घटिया आहे। हाणे छो तव्हां ज़िक्र कयो? 3 हफ़्तनि खां उन माण्हू खे इहा समस्या तव्हांखे हाणे ख़बर पई ऐं मूंखे उहो प्यारो लॻंदो आहे। नीति वचन 22:10 में मज़ाक करण वारा उहो माण्हू, तॾहिं झगड़ो मिटी वेंदो आहे, वाद विवाद ऐं अपमान टुटी पवंदा आहिनि। उहो सभु इन जो मतिलबु छा आहे? मज़ाक उॾाइण जेके तव्हांखे चवंदा आहिनि, चरित्र लॻाईंदा आहिनि ॿियनि जो ऐं ॿियनि जे प्राप्त ख़राबु बुरो सोचींदा आहिनि, बदनाम कंदा आहिनि। लिखल आहे त तव्हांखे इहो ॻाल्हियूं चवंदा आहियो जंहिंमहिल ख़बर आहे उन्हनि जो सोच ईअं आहे ऐं इन में लिखल आहे। तव्हांखे ख़बर आहे तव्हां इहो करे सघंदा आहियो। तीमुथियुस 6 में अनुसार इहो लिखल आहे। असांखे इहो सभु ॾिसणो आहे। आमीन। तीमुथियुस 1:6 में असांखे इहो सम्झणो आहे, संसार मां कुझु खणी न वेंदासीं। हिन करे सभु शयूं जेके बि आहिनि उहो इन जे करे गुस्सो, यादि रखो तव्हांजे अंदरि आहे। जंहिंमहिल तव्हांखे हिन खां हटाइणो आहे, तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां कहिड़ी प्रक्रिया कई आहे, कहिड़ो विश्वास रखियो आहे, छा मिलियो तव्हांखे, ऐं उहो कचिरो ॿाहिरि कढो। उन टुकड़े में जंक लॻी वियो आहे। हिकु दफ़ो कंहिंजो इहो सुपिनो हुयो। हिकु माण्हू सुपिनो ॾिठो त उनखे इहो नौकिरी करणियूं आहिनि ऐं उनखे स्पोर्ट्स कार वठणी आहे ऐं हिकु प्रक्रिया आहे जेकी हुन खां घर खां टोड़े छॾियईं ऐं उहो घर में न रहंदा आहिनि, हाणे कचिरे जे पासे में रहंदा आहिनि। माण्हू शयुनि खां वधीक महत्वपूर्ण थींदा आहिनि। आमीन। ठीकु आहे, मां हाणे हिते समाप्त करण वारी आहियां। असांखे अंत जी तारीफ़ वधीक दबाव न ॾियणो आहे। बाइबल में इहो ई लिखल आहे। असांखे केतिरनि तरीक़नि सां उधार थींदो आहे, असांखे उहो ॾिसणो आहे। याकूब बि इहो ई खपंदो हुयो हुनखे। हुन वटि विया ऐं ॻाल्हाई त उनखे धोखो ॾिनो ऐं उनखां पोइ उहो चरियो थी वियो ऐं उनखे ख़बर पई त जेकी ॻाल्हि हुई ऐं उहो भॼणु लिकल ऐं आख़िर में उनखे ख़बर पई त उनखे इहो वहिंवार थियो आहे जीवन में, त उन सां इहो चईं बर्बादु करे छॾियईं पंहिंजी लालच सां। ऐं लालच जे करे उन उहो सभु गवाए वरितो जेको उनखे मिलियो हुयो ऐं लालच जे करे विञाए वेठो। उन पंहिंजो राज्य गवाए छॾियईं ऐं ख़बर पई उनखे त उन छा कयो अथईं। लालच जे करे उन सां गॾु इहो कयो ऐं पंहिंजा प्राण ॾेई छॾियईं ऐं जेके माण्हू हुन सां गॾु हुया उनखे मारण लॻा ऐं उनखे संतोष सां गॾु प्रभु जो डपु थींदो आहे, संतोष सां गॾु पवित्रता ऐं सचमुच हिकु महान आहे।
मां तव्हांखे ॿुधायां फिलिपिन 4 में 11 में असांखे पौलुस ने चयो आहे जेकी बि अवस्था आहे मां सिखंदमि। उन मुंहिंजी संतोष कई, मुंहिंजो अपमान थिए, मां इहो सिखंदमि ज़रूरु, मूंखे ख़बर आहे। आमेन। ऐं पौलुस ख़ुशि हुया छो त उहो पंहिंजे जीवन में अवस्था में आया ऐं पूरी तरह सां विश्वास कई प्रभुअ ते। प्रभु तव्हां सां प्यार कंदा आहिनि ऐं हमेशह चाहींदा आहिनि तव्हां सां सुठो थिए, तव्हांजे जीवन में सभु सुठो थींदो। जेकॾहिं प्रभु ते विश्वास कंदासीं, शांती ऐं संतोष ॻाल्हाईंदासीं, असां हिकु फ़ैसिलो कयो आहे, मां उहो क़दम खणंदमि जेको मूंखे करिणो आहे। जीअं मुंहिंजे जीवन में शांती हुजे, तव्हांजे जीवन में अनबन न अचे ऐं कोई जॻह न हूंदी अनबन जी। जाम दफ़ा असां ईअं चवंदा आहियूं प्रभु असांखे उहो ॾींदा। अॼु तव्हां 4 ऑडियो CD जी श्रृंखला या DVDs मां ॻोल्हे सघंदा आहियो। नालो आहे डीलिंग विद ऑफेंस। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।